छा थियो हुन वाक़िया थोरो तफ़सील ॿुधायो। माना इन्हनि जीअं आया माना मदरसा खे छा गोलियूं आहिनि माना मूंखे वरी हुतां सिधियूं गोलियूं आहिनि माना आउं खॾ में किरियसि पोइ घर ॾांहुं फायरिंग कई गुलाम सिंह जा अच्छा मदरसा तुंहिंजो छा थींदो। मुंहिंजो मामू अच्छा केरु केरु हुआ। आबिद शाह गुलाम सिंह शाह नजब शाह ताज मोहम्मद अच्छा गोलियूं कयूं आबिद शाह गुलाम सिंह शाह। ठीकु आहे। FIR अञा ताईं दर्ज न थी आहे असां सां ज़ुल्म आहे असांखे घर वेठे जेको आहे सो अची हमिलो करे असांखे मुंहिंजो भाउ खे जेको आहे शहीद करे छॾियो हिकिड़ो अञा जेको आहे सो ज़ख़्मी हालत में आहे असां सां इंसाफ़ थियो वञे हू ताक़त वारी धुर आहे असीं मिसकीन आहियूं असां सां अदालत थिए इंसाफ़ थिए। साईं उहो ख़ुदि त हिकिड़ो आहे साईं पाण वॾो आहे साईं ताज मोहम्मद शाह ॿिया ताज मोहम्मद शाह जा पुट आहिनि साईं। हा साईं वियासीं साईं पुलिस असांखे चयो त FIR दर्ज कयूं था असां अचो असीं वियासीं वरी पुलिस वारो जेको हो सो सूबेदार कोन हो अलाए चवनि हेॾां वियो कोन मिलियो असीं वेही वापसि आयासीं। साईं हुनखे जेको आहे सो ताक़त वारी धुर आहे असीं मिसकीन आहियूं सो असां मिसकीननि जी केरु ॿुधे थो। सही मामिलो इहो कोई कोन थियो असांखे बिल्कुलु अची सिधो अची असांजे घर वेठे अची मारियो न। अॻु में मुंहिंजे भाउ खे जेको आहे सो महीनो खनि थींदो साईंअ जे पुटनि कुनरीअ खां सुतल खे ॿधी खणी आया उन ते इहो इल्ज़ाम ॾिननि त इहो अलाए छा जेका ट्यूबवेल जी वेबडी आहे छा आहे इहो उन जो चोर आहे। असां चयोसीं जे चोर हूंदो त असीं अव्हांखे चोर करे ॾींदासीं फ़ैसिलो उहो असां सां कोन ॿुधाइनि ॿधी खणी आया बंगलनि में काकूसनि में पूरो ॿधियो वेठा हुआ उन जे लाइ मुंहिंजो भाउ जेको शहीद थी वियो उहो वियो हो 2 दफ़ा बंगले ते उनखे कोन ॾिननि। साईं ज़मीन जो जेको आहे सही हीअ मुंहिंजी ज़मीन जेका हुई इन जो ज़मीन जो 38 साल असांजे वॾनि खे इन जो वाटर कोर्स ड्राइज ॾिननि गैर आबाद कयनि हिन ज़मीन खे हींअर 4-5 साल थिया आहिनि असांजे भाउ असां हीअ ज़मीन आबाद कई आबाद करण खां पोइ हिननि जा इहे ई सिलसिला चालू थींदा अचनि हलनि पिया उन में जेको आहे सो साईं ताज मोहम्मद शाह जो ॻोठ जो वाक़ियो पिया ॿुधाइनि साईं वाक़िए में ख़ुदि साईं ताज मोहम्मद शाह ख़ुदि पुटनि सां गॾु आहे ख़ुदि साईं ताज मोहम्मद शाह ई करायो आहे पुट वठी पाण हथियारनि सां आयो आहे असांजे अची घर वटि हिते असांजे अची हमिलो करे अची माराया आहिनि। साईं पुलिस चवंदा न